बिरियासिटी ॻोठ लाल बख्श बिरोही में बिरोही बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो फायरिंग झेड़े दौरान फायरिंग में ॻोठ उस्मान बिरोही वासी 65 वरियनि जे पीरसन हाजी जुमा ख़ान बिरोही सिधियूं गोलियूं लॻण सबबि मौक़े ते मारिजी वियो। जो त ॿ ॼणा गुल हसन बिरोही ऐं साईं बख्श बिरोही ज़ख़्मी थी पिया। इतला ते बिरियासिटी पुलिस पहुची मारिजी वियल पीरसन जी लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए बिरियासिटी अस्पताल पहुचायो। इन सिलसिले में ज़ख़्मी गुल हसन बिरोही ॿुधायो त ॻोठ लाल बख्श बिरोही में ज़रई ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ हो जंहिं सबबि झेड़ो थी पियो। झेड़े में गोलियूं लॻण सबबि पीरसन जुमा ख़ान बिरोही मारिजी वियो ऐं असां 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहियूं। ॿिए पासे बिरियासिटी अस्पताल में ज़ख़्मी जो इलाज हलंदड़ आहे ऐं मारिजी वियल पीरसन जो पोस्टमार्टम कयो पियो वञे। राब्ते ते बिरियासिटी पुलिस ॿुधायो त इतला ते वाक़ई वारे हंधि पहुची बर वक़्ति कार्रवाई करे हिकु जवाबदार इस्माइल बिरोही खे गिरफ़्तार करे वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।